मुंहिंजो नालो आहे बबली सोलंकी, मुंहिंजे घर वारे जो नालो आहे इमदाद सोलंकी। असां रहाकू आहियूं ॻोठ पयल सरगाणी तालको कंडियारो। जीअं त इल्ताफ़ सरगाणी ॾाढो तंग करे ॾिनो आहे। असां ॻोठ में रहंदासीं, असांखे धमकियूं हमिलो कंदो, प्रेशराइज़ कंदो। पोइ उन खां पोइ असां कंडियारे शिफ्ट थियासीं। कंडियारे जो शिफ्ट थियासीं पोइ बि असांखे मौतमार धमकियूं, मुंहिंजे घर वारे खे मारणु कुटणु, माना असां ते हमला इहे। पोइ वरी असां उतां बि माना ॿियनि 3 शहरनि में वरी शिफ्ट थियासीं। असांखे अगवा करण जी ॻोठ शहर हुजे किथे बि हुजूं न, असां ॾे माना असांखे चए थो तोखे अगवा कंदासीं, धमकियूं, पिस्टोल ॾेखारणु, मुंहिंजे घर वारे खे, मुंहिंजे भाइरनि खे पछाड़ी फायरिंग बि करे थो अची घर जे मथां। त माना मूंसां सही हलो, असां ईअं नथा कयूं। मां हमल सां हुयमि, मुंहिंजे घर वारे खे कंडियारे में दर ते मार ॾेई विया। उन खां अलावा मूंखे नंढड़ी ॾियाई, मुंहिंजी नंढड़ी खे गैस जी ज़रूरत हुई, पोइ बि अस्पताल में बि हमिलो कयनि। पोइ उते मुंहिंजी नंढड़ी फोत थी वई। मुंहिंजी नंढड़ी जो बि कातिल इहो आहे इल्ताफ़ सरगाणी। बि चवनि था असां तोखे अगवा कंदासीं। उन ॾींहं में असां ॿियनि शहरनि में जिते शिफ्ट था थियूं उते बि असांखे तंग थो करे। ॿिया 3 माण्हू माना फ़ोन ज़रिए असांखे धमकियूं थो ॾियाराए त असां अञा अगवा कंदासीं, तोखे अगवा कंदासीं। तो महीनो आहे भाऊ, असां परेशान आहियूं, दरपदर आहियूं। मुंहिंजो घर वारो बेरोज़गार लॻो पियो आहे। घर असां पटे सटे उतां मिट माइट खां वठी खाऊं था। असां ॾाढो परेशान आहियूं। SSP नौशरो फेरोज़ मीर राहुल खोसो। जीअं त मुंहिंजी उनखे अपील आहे, मां न्याणी आहियां, मां ॿाहूं थी ॿधां, मुंहिंजो तदारुक कयो।